अस्सलातु वस्सलामु अलैका रसूलल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका रहमतुल लिल आलमीन। सवाल कयो आहे साबिर अली सोढर खां। उहो त चए त साईं ओधर ते सामान ॾियण जो हुकुम छा आहे? मिसाल अगरि असां ओधर ते भाण ॿिज ॾियण वारो कमु कयूं था, उन ते कैश खां रक़म मथे वठूं था, इहो व्याज आहे या ज़ुल्म आहे? आगाह कंदा। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। जेका सूरत बयान थी इन में न ज़ुल्म आहे न वरी को इन में व्याज आहे। इहा सूरत जाइज़ आहे, वापार जाइज़ आहे। शर्त इहो आहे त मजलिस में ई हिकिड़ो समन मुक़ररु करे, यानी हिकिड़ी क़ीमत मुक़ररु करे, पोइ चाहे ओधर वारी मुक़ररु करे या रोक वारी मुक़ररु करे त जाइज़ आहे। अल्लामा शामी रहमहुल्लाह ताला फरमायो वसह बेसमन हालिन वहुवल असलो व मुअज्जलिन इला मालूमिन। अल्लामा शामी तो फरमाए त जेकॾहिं वापारु थियो आहे रोक पैसनि ते सही आहे, इहो असुलु वापारु इहो ई हूंदो आहे। ऐं जेकॾहिं मुअज्जल आहे यानी ओधर ते आहे त बि वापारु सही आहे। यादि रखो त बज़ उलमा इकराम हदीस मुबारका मां दलील वठी चवनि था त इहो वापारु जाइज़ न आहे। जीअं सुनन अबी दाऊद में हदीस मुबारका हुआ, हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो ला यहिल्लु सलफ़ुन व बैअन वला शर्तान फ़ी बैअन। हिकिड़ी ॿिए में सामान जो बि शर्त हणे ऐं हिकिड़ी ॿिए में ॿ शर्त हणे त इहो वापारु जाइज़ न आहे, हलाल न आहे। इन जी शरह कंदे इमाम तहावी रहमहुल्लाह ताला तो फरमाए इन हदीस जो मफ़हूम ई आहे ऐं यकल बयो अला अल्फ़े दिरहमिन हालिन औ अला मेत दीनारिन इला सनतिन फ़यकल बयो अला ऐं योतियहुल मुश्तरी अय्युहुमा शाअ। इमाम तहावी रहमहुल्लाह ताला फरमाए थो त को शख़्स हीअं वापारु करे चए त रोक पैसनि में मां हेतिरे दिरहमनि जे बदिले में ॾींदुसि ऐं ओधर ते हेतिरे दीनारनि जे बदिले में ॾींदुसि, यानी रोक घटि रक़म में खपाए थो ऐं ओधर वधीक खपाए थो। त इन बारे में इमाम तहावी रहमहुल्लाह फरमाए थो त फल बयो फासिदुन, इहा बय फासिदा जाइज़ न आहे। इन जो सबबु पाण हीअ बयानु कयो अथनि फ़इन्नहु वक बेसमन मजहूलिन, छाजे करे जो इन में समन मजहूल आहे। इन समन मजहूल हुजण जे करे, क़ीमत मजहूल हुजण जे करे वापारु जाइज़ न आहे। यादि रखो इहा जेका हदीस जी शरह इमाम तहावी रहमहुल्लाह ताला फरमाई आहे त इन में सराहत फरमाई अथई त समन मजहूल हुजे सिर्फ़ु उन सूरत में नाजाइज़ आहे। अल मबसूत में इन बारे में आहे त जेकॾहिं जहालत मजलिस में ई ख़तमु थी वञे त इहो वापारु जाइज़ आहे। ऐं उहा जहालत कीअं ख़तमु थींदी? जो ॿिनि समननि मंझां, ॿिन्ही क़ीमतुनि मंझां का हिकिड़ी क़ीमत मुक़ररु कंदो त इहा जहालत ख़तमु थी वेंदी, फ़साद वारो सबबु ख़तमु थींदो त इहा वापारु जाइज़ आहे। ऐं हिकिड़ी इन में ॿी बि सूरत आहे जेका नाजाइज़ जी सूरत आहे। उहा इहा आहे त हिकिड़ो शख़्स कर्ज़ु वठण जो इरादो कंदो आहे, पोइ दुकानदार वटि ईंदो आहे, उनखे चवंदो आहे त मूंखे 10,000 मसलन कर्ज़ु ॾे। उहो चवंदो आहे त मां कर्ज़ु ॾींदुसि, मूंखे को फ़ाइदो न आहे, बल्कि हीअं था कयूं जो मां तोखे ॿोरी थो ॾियां भाण जी ऐं उन जी रक़म ओधर ते मां तोखे 15,000 में ॾींदुसि, पोइ उहा मूंखे 10,000 में खपाए ॾे त तोखे 10,000 मिली वेंदा ऐं बाद में मूंखे 15,000 करे ॾिजांइ। इहो यानी व्याज खां बचण जो हिकिड़ो हीलो करे रहिया आहिनि। इहा बेईना हुआ। ऐं बेईना जे बारे में मुंहिंजे लजपाल नबी मदीने वारे साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो इज़ा तबायअतुम बिल ईनते वअख़ज़तुम अज़नाबल बकरे वरदीतुम बिज़्ज़रअ व तरकतुमुल जिहाद सल्लल्लाहु अलैकुम ज़ुल्लन ला यंज़िउहु हत्ता तरजिउ इला दीनकुम। हुज़ूर फरमायो जॾहिं अव्हां पाण में बेईना करणु लॻो ऐं तव्हां ठगी जे पुछनि खे वठो ऐं तव्हां वापार में पोखुनि में मसरूफ़ थी वञो ऐं तव्हां जिहाद छॾे ॾियो त अल्लाह रब्बुल इज़्ज़त तव्हांजे मथां ज़िल्लत ऐं ख़्वारी खे मुसलत करे छॾींदो। ऐं इहा ज़िल्लत ऐं ख़्वारी तेसीं ताईं तव्हांजे मथां हूंदी जेसीं ताईं तव्हां इहे कम छॾे दीन ॾांहुं न मोटी अचो। त इन में महबूबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बेईना जे मुतालिक़ फरमायो त इहे न कंदा कयो, बेईना न कंदा कयो। हा, इहा सूरत थी सघे थी जेकॾहिं उहा ॿोरी उन दुकानदार खे न खपाइजे बल्कि ॿिए कंहिंखे खपाए थो ॾिए, बाज़ार में
कंहिंखे खपाए थो ॾिए त पोइ इहा सूरत जाइज़ आहे। जीअं अल्लामा शामी रहमहुल्लाह ताला फरमाए थो, इज़ा बाअहुल मदयून फिस्सूके फला कराहत फीह बल खिलाफुल ओला, त जेकॾहिं बए कई उन जी यानी वापारु कयो उनजो बाज़ार में, यानी उन ॿोरी खे बाज़ार में खपायो अथई त पोइ इहो जाइज़ आहे, पर इहो ख़िलाफ़े औला आहे। अल्लाह रब्बुल इज़्ज़त असांखे अहिड़े फ़ेल खां बचाए। वल्लाहु अलम बिस्सवाब।